करेलो भाॼियुनि में सभिनी खां मुख़्तलिफ़ ऐं कड़े ज़ाइक़े वारी भाॼी आहे, पर करेलो मुख़्तलिफ़ बीमारियुनि ख़ासि तौर ते शुगर खां बचाइण जे लाइ तमामु घणो फ़ाइदेमंद हूंदो आहे। पाकिस्तान ज़रई यूनिवर्सिटी जे माहिरनि करेले ते तहक़ीक़ कई आहे, जंहिंमें नतीजो हासिल थियो त शुगर जा मरीज़ जेतिरो वधीक करेलो खाईंदा ऐं जहिड़ीअ रीति बि उन खे इस्तेमालु कंदा, ओतिरो ई वधीक फ़ाइदेमंद साबित थींदो आहे। तव्हां चाहियो त उन खे पचाए इस्तेमालु करे सघो था या वरी जूस ठाहे पी सघो था, पर करेले खे लूणु हणी देर ताईं न छॾियो, इन सां इन जा फ़ाइदा घटिजी वेंदा आहिनि। कोशिश कयो त करेले खे ॿिज समेत पचायो ऐं उन खे वधीक छिलण खां बि पासो कयो त जीअं भरपूर ग़ज़ाइयत मिली सघे। घटि में घटि 2 खां 3 करेलनि जो जूस ठाहे रोज़ इस्तेमालु कयो। इन सां न रुॻो शुगर घटि थींदी, पर थोल बि घटिजी वेंदी, चहिरो चमकंदो ऐं रंग बि साफ़ थी वेंदो। करेलो कटे ख़ुश्क करे उन जो पाउडर ठाहे रोज़ानो 1 या 2 चमचा इस्तेमालु कया वञनि त न रुॻो शुगर जे मरीज़नि लाइ फ़ाइदेमंद आहे, पर मोकनि जो इलाज बि करे सघिजे थो। उन खां सवाइ अव्हां इन जी सादी भाॼी या गोश्त सां मिलाए पचाए सघो था। घणा माण्हू करेले खे चणनि जी दाल या वरी कीमे सां पचाए बि खाईंदा आहिनि। इन जो कहिड़े बि तरीक़े सां इस्तेमालु इंतिहाई फ़ाइदेमंद हूंदो आहे।